सफर जीत लूं। जिंदगी का हुनर सीख लूं, जिंदगी का हुनर सीख लूं। अस्सलाम वालेकुम, मुझे नालो रिजवाना है। मेरा नाम निदा है। मैं हाजी लाल मोहम्मद गोट से हूँ। नालो नाज़िया है। मां ॻोठ मीर मोहम्मद हसन रिंद मां आहियां। असां तरतीब वारनि जे तावन सां औरतुनि जे मख़सूस कपड़नि जी सिलाई जो 15 ॾींहं कोर्स कयो। इहो कोर्स ज़ेबटेक नवाबशाह वारनि करायो हो। ही 15 ॾींहंनि जी ट्रेनिंग में असां अंडर गारमेंट जी सिलाई सिखी आहे। ही सिलाई ॾाढी क़ाबिल क़दर आहे। ही सिलाई औरत जे लाइ ज़रूरी आहे। ट्रेनिंग के दौरान इंतजाम जैसे कि उस्ताद का वक्त पर मौजूद होना, बेहतरीन सिलाई मशीनें और आरामदायक क्लासरूम का माहौल था और इंतहाई नफासत से ये काम हमें सिखाया गया है। मेरा कहना ये है कि हर औरत को ऐसे हुनर सीखने चाहिए ताकि वो खुद मुख्तियार बन सके। मुंहिंजो इहो चवणु आहे त ही हुनर जेको आहे हर औरत खे सिखणु खपे, छाजे लाइ जो हू पाण बि सिखनि ऐं पाण ई ख़ुदि मुख्तियार थियनि। मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां तरतीब वारनि जी ऐं ज़ेबटेक नवाबशाह वारनि जी जेको असांखे ही हुनर सेखारियो जीअं असां अॻिते वधी पंहिंजो कारोबार करे सघूं। थैंक यू ज़ेबटेक, थैंक यू तरतीब। शुक्रिया ज़ेबटेक शहीद बेनज़ीर आबाद। पहचानूं अपनी कला, अपनी मंजिल पे पहुंचूं मैं सफर जीत लूं।